जी इन वक्त असां सिंध हाई कोर्ट में मौजूद आहियूं जिते गनी अमान चांडियो ऐं सरमद मीराणी जी गिरफ़्तारी वारो मामलो आहे जंहिंमें 3 ॾींहं उनजा घर भाती ऐं उनजा वकील जेके अदालत वारो पेश थिया। तंहिंखां पोइ अदालत पारां जेको फ़ैसिलो आहे उहो महफ़ूज़ कयो वियो। अदालत पारां चयो वियो त जेको फ़ैसिलो आहे उहो 25 तारीख़ ते ॿुधायो वेंदो। उनखां पोइ जेको आहे अॼु जॾहिं उन्हनि जा वकील ऐं उन्हनि जा घर भाती अदालत वारो पेश थिया त अदालत जो चवणु आहे त जेको फ़ैसिलो आहे उहो देरि सां ॿुधायो वेंदो। हिन टाइम गनी अमान चांडियो जो वकील ऐं सरमद मीराणी जो वालिद असां सां गॾु आहे। उन्हनि सां इन केस बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। छा चवंदो कहिड़ी अपडेट आहे, छा भराई थी आहे केस में? जी हाँ, तव्हां सभिनी खे ख़बर आहे, सॼी मीडिया खे ख़बर आहे त CTD तरफ़ खां जेके 2 फेक FIR लॉन्च कयूं वयूं हुयूं जेके कानून जो शागिर्द ऐं लतीफ़ जो पार्को गनी अमान चांडियो ऐं सरमद मीराणी। त उनखां पोइ असां अदालत में क्वाशमेंट ऑफ FIR आर्टिकल 199 जेको आइन जे तहत असां उहे फाइल कयूंसीं अलॻि अलॻि। ऐं सूमर वारे ॾींहं ते असां तमामु तर उहे जेके सबूत कोर्ट खे ॿुधायासीं त कहिड़े तरीक़े सां 28 तारीख़ ते गनी अमान चांडिया खे हॉस्पिटल मां खंबे गुम कयो वियो ऐं 29 तारीख़ ते सरमद मीराणी खे पंहिंजे सचल वारे घर मां खंबे खणी गुम कयो वियो, जंहिंखे कंहिं बि कोर्ट में ऐं कंहिं बि अदालत में थाणे में पेश न कयो वियो। उनखां पोइ जॾहिं सेम डे ते 28 तारीख़ ते गनी अमान जी भेण उन जेको आहे सो दरख़्वास्त ॾिनी पुलिस स्टेशन ते उनजी गुमशुदगी जे ख़िलाफ़। ऐं 29 तारीख़ ते सरमद जे वालिद साहब सचल थाणे ते उनजी गुमशुदगी जेकी दरख़्वास्त उहा रिसीव कापी बि असां लॻाईसीं। अदालत खे असां इहे शयूं ॿुधायूंसीं त 28 29 ते हिन नौजवान खे मुख़्तलिफ़ हंधनि खंबे खणी गुम कयो वियो आहे। उन सां गॾोगॾु मेमो ऑफ पिटीशन्स असां उहे बि अदालत खे ॿुधायूंसीं त कीअं 29 तारीख़ 28 तारीख़ ते असां उहे पिटीशन सबमिट करियूं जंहिंजी हेयरिंग डेट बि थी गुज़री। इहे सॼा मामलात असां अदालत खे ॿुधायासीं। अदालत उन्हनि सभिनी एविडेंस खे जेको आहे सो मद्देनज़र रखे करे ऐं ऑर्डर जेको आहे उहो रिज़र्व रखी छॾियो आहे। अच्छा, हाणे ताज़ी सूरत हाल छा आहे? जॾहिं तव्हां सूमर ते पेश थियो तंहिंखां पोइ अदालत पारां फ़ैसिलो महफ़ूज़ करे छॾियो ऐं उनखां पोइ वरी ॿुधायो वियो त अंगारे ते वरी अॼु तव्हां ॿुधायो आहे त कुझु देरि खां पोइ यानी देरि सां जेको फ़ैसिलो आहे उहो ॿुधायो वेंदो। ताज़ी सूरत हाल कहिड़ी आहे केस बाबति? केस बाबति इहा ई सूरत हाल आहे जेके असां तव्हांखे ॿुधाईसीं। हाणे ही कोर्ट जा मामला आहिनि, कोर्ट ऑर्डर खे रिज़र्व रखे छॾियो आहे। यकीनन जेके बि एविडेंस ॾिना आहिनि उन्हनि ते रिलाए कंदे जेको बि इहो फ़ैसिलो ॾींदा सोचे सम्झे ॾींदा ऐं असांखे उमेदु आहे त फ़ैसिलो असांजे हक़ में ईंदो। अच्छा, तव्हां छा चवंदो? तव्हांजो पुटु सरमद मीराणी गनी अमान चांडिया सां गॾु जेल में आहे, कहिड़ी अपडेट आहे? तव्हां बि पहिरें ॾींहं खां अदालतुनि में पेश थियो था, छा चवंदो? इहो ऑलरेडी अवां जे चैनल्स ऐं ॿियो जेके मीडिया जा इदारा आहिनि, हाई कोर्ट आहे, असांजे इलाइक़े जो थाणो जेको सचल आहे उन जे ज़रिए ऐं इवन जेके बि सिंध जूं बार्स आहिनि मुख़्तलिफ़ उन्हनि जे ज़रिए इहा शइ सभिनी खे ॼाण मई त सरमद खे ऐं गनी अमान खे 28 तारीख़ ते 29 तारीख़ ते हॉस्पिटल मां ऐं घर मां अगवा कयो वियो, जंहिंजे ख़िलाफ़ असां फौरी तौर ते उहे सभु शयूं रिकॉर्ड ते आंदियूंसीं। उनखां पोइ हिननि 2 तारीख़ ते कोर्ट में पेश कयो जेम्स साहब वेस्ट जो हिकिड़ो लाॻापियल जेको जज साहब उन वटि उनखे आज़ादु कयो त उन दौरान वरी हिननि खे खणी विया। मतिलबु 4 ॾींहं पहिरीं गुम कयो, 5 ॾींहं गनी अमान, 4 ॾींहं सरमद खे हिननि ज़ाहिर न कयो। वरी उनखां पोइ जॾहिं कोर्ट में हिननि ज़ाहिर कयो त कोर्ट हुनखे आज़ादु कयो। असांजे वकीलनि जा दलील ॿुधा जेके साबितियूं असां पेश कयूंसीं उन में हुननि हुनखे आज़ादु कयो। पर हुननि उतां वरी ॾाढा मुड़ुसीअ जो मुज़ाहिरो कंदे ऐं माण्हुनि खे इहो मैसेज ॾिनो त असां केतिरा ॾाढा मुड़ुस आहियूं, कोर्ट जे अंदरां कोर्ट जे हाथ मां 2 नौजवान खंबे खणी गुम करियो। वरी 3 ॾींहंनि खां पोइ हाई कोर्ट में रिविजन में आया, रिविजन में कोर्ट हुननि खे पंहिंजो जुडिशल रिमांड ते जेल मोकिलियो। असां इन्हनि सभिनी शयुनि खे नज़र में रखे पंहिंजे जेके वकील दोस्त आहिनि कानून जा उन्हनि जे ज़रिए हाई कोर्ट में असां वियासीं त भाई हिननि जी जेका गिरफ़्तारी आहे उहा नाजाइज़ आहे। हीअ अगवा थियल ऑलरेडी तव्हांजे रिकॉर्ड ते आहिनि। उन में 24 तारीख़ ते असांजे दोस्तनि उते दलील ॾिना, उहे साबितियूं सभु जेके आंदी रिकॉर्ड ऑलरेडी मौजूदु, मां रिपीट नथो कयां। उन ते कोर्ट फ़ैसिलो रिज़र्व कयो 25 ते ॾियणो, पर वरी पोइ 25 ते ख़बर पई त न, अॼु लेट अवर्स में, हाणे बि मालूम कयो त ख़बर पई लेट अवर्स में फ़ैसिलो ईंदो। असांखे उमेदु आहे त मौजूदु जेका आला अदालत आहे उहा असांजे हक़ में फ़ैसिलो ॾींदी। इन जे करे त सरमद जो ऐं गनी अमान जो जेको ही केस आहे इहो आलम आशिकार आहे, सभिनी खे ख़बर आहे त ऑलरेडी जेको आहे सो अगवा थियल आहिनि, उन्हनि जूं पटिशनूं थियल आहिनि, थाणे ते जेको आहे सो मामला रखियल आहिनि। मीडिया जे ज़रिए सॼी दुनिया जे साम्हूं मामला रखियल आहिनि। ख़ुदि चीफ जस्टिस साहिबु जॾहिं पहिरीं हियरिंग कई त उन में बि हुनजे ॼाण में इहा आई त नौजवान गुम थियल आहिनि। उनखां पोइ माना गुंजाइश नथी रहे त हुननि खे वधीक जेल में या क़ैद में रखियो वञे या उन्हनि जो वधीक ट्रायल कयो वञे। असां सम्झो अदालत खे पंहिंजो आवाम जे साम्हूं जेको आहे न वकार बुलंद रखण जे लाइ
ऐं जेके उनजा अख़्तियार आहिनि जेके कानून में आइन में उनखे हासिल आहिनि उनखे इस्तेमालु करे असांजे नौजवान खे आज़ादु कंदा। जे नथा आज़ादु कनि हुकुम नथा ॾियनि त असां यकीनी तौर ते वरी उनखे प्रोसेस कंदासीं कंहिं ॿिए फोरम ते जेको लाॻापियल आहे। पर इहा ख़ुदि हिन मुल्क जे ऐं ख़ुदि हिन मुल्क जे अदालत ऐं आइन जे लाइ सवालिया निशान हूंदो त हिकिड़ा माण्हू जेके रिकॉर्ड ते अॻुवा थियल आहिनि उन्हनि खे ॿीहर गिरफ़्तार करे नौजवान जे मुस्तक़बिल सां केॾी दहशतगर्दी जा कूड़ा केस हणी ऐं रुॻो पंहिंजी कारकर्दगी ॾेखारण जे लाइ हुनखे तशदुद जो निशानो बणाए हुनखे बंदि कयो आहे। इहा ज़्यादत हूंदी असांखे उमेदु आहे, असां पुरुमीद असां इन जे करे सभु जेके क़ानूनी रस्ता आहिनि ऐं जेके मुल्क जे आइन में हिकु शहरी खे हासिल आहिनि उहे रस्ता अख़्तियार करे आला अदालत में आहियूं ऐं असां उमेदु कयूं था त आला अदालत जेको फ़ैसिलो कंदी उहो यकीनन बहितरु हूंदो ऐं कानून आइन मूजिबि हूंदो। महिरबानी। जी बिल्कुलु ॾिसो घनी अमान चांडियो सरमद मीराणी जे हवाले सां जेको आहे उन्हनि जे वकील सरमद मीराणी जे वालिद सां ॻाल्हि ॿोल कईसीं। उन्हनि जो चवणु आहे त जेको फ़ैसिलो अदालत पारां महफ़ूज़ कयो वियो आहे ऐं जॾहिं त घनी अमान चांडे जे वकील जो चवणु आहे त जेको अदालत पारां फ़ैसिलो आहे उहो देरि सां ॿुधायो वेंदो। जीअं ई फ़ैसिलो जारी थियो त इन हवाले सां जेको आहे मीडिया खे बि आगाह कयो वेंदो। जी।